अच्छा तो इहा ॻाल्हि आहे त मीर मोहम्मद वारनि खे हितां लॾाइजे। बिल्कुलु सोढा, तो सही सम्झो। तू पाण ॾिस, हो मुल्क बयाबान करे वेठा आहिनि, 5 रुपया वठी पट खाली कनि। ठीकु आहे रावल खान, ऐं उन हवाले सां सोचे तव्हांखे जल्दी ॿुधाईंदुसि। ठीकु आहे। होतार साईं, तुंहिंजे ट्रेकनि में त अॼु वॾा दोहल पिया वॼनि, वॾा दोल। कमदार, जॾहिं का क़ौम ख़तमु करणी हूंदी आहे न, सभ खां पहिरीं उन मां दोधा ऐं सोढा ॻोल्हे ॻोल्हे ख़तमु करणा पवंदा आहिनि। सोढो त वियो ऐं हाणे दोधो। अस्सलामुअलैकुम। हल फिट्री बाबले, लॻे थो त हीप पाणीअ लाइ आयो आहे। हा ॿुधाए छोकिरा, तो हेॾा छा लाइ बंदि कयो आहे? कुछ ॾींहं अॻु बाबा ऐं चाचा मीर मोहम्मद वारा तव्हां वटि हिकु अर्ज़ु खणी आया हुआ। हा, पर मूं त खेनि सिधो जवाबु ॾिनो हो। उहो त सरासर ज़ुल्म आहे, हिकड़ी करबला न करियो। छोकिरा, मूं तुंहिंजे वॾनि सां सिधो ॻाल्हायो आहे। जेकॾहिं अव्हांखे हिते करबला लॻे थो न, त पोइ बाबा सिगा टपड़ खणो ऐं थियो रवाना। बाक़ी इहा रोज़ रोज़ टे माणे मूंखां कान सहिबी। रावल खान, पाणी असांजो बुनियादी हक़ आहे। जेकॾहिं तो इज़त सां न ॾिनो त छा अॻियां ॻाल्हाए न, त हीअ ज़बान खे कढी न वठाए। ज़बान शइ बि कहिड़ी आहे रावल खान? हक़ जी राह में जेकॾहिं मुंहिंजो सिर बि वञे न, त धरती माता कुर्बान। ऐं वञी रसो ॻिची में विझी फाई खाई मर। बाक़ी इहे अव्हांजी जेके हाणे ज़बानूं हलण लॻियूं आहिनि न, इहे मूंखे सुठियूं नथियूं लॻनि। आऊं छो फाई खाई मरां? रसो तुंहिंजी गिच में छो न विझां? ख़ामोशी वारो वक़्तु पूरो थिए रावल खान। तुंहिंजे ज़हन में हुअणु घुरिजे त तुंहिंजी हिकु जागीर जो रस्तो असांजे ॻोठ वटां बि लंघे थो। जेकॾहिं मुड़ुसु माण्हू आई न, तो तव्हां लंघे ॾेखारिजांइ। कमदार जी होतार, ही वात ॻाढ़ो छोरो असांजी घर वेठे बेइज़ती करे वियो। इहे सम्झ त असांखे चैलेंज करे वियो आहे। संदन ॻोठ वटां लंघे खेनि ठाको पादर हणंदासीं, पादर। हल फिट्री। रावल खान, तुंहिंजो कमु थी वियो। दोधे खे सचल जे लाश जो तोहफ़ो ॾेई आयो या ऐं हिकु ॿियो तोहफ़ो। शाबाश शेरा, शाबाश। पर ही बुलो के ॻोथरी में विझी मच्छी मार्केट में छॾे अची आ। पोइ हेॾां छो? रावल खान, हिकु मामूली बुलो न आहे। हिन लिकी लिकी असांजे निजी जेल जी रिकॉर्डिंग पे कई। वाह शेरा वाह, पोइ त वाकई ही ख़तरनाक बुलो आहे। अरे छा तोखे इहा ख़बर न आहे त हिते रावल खान जी इजाज़त बिना को पखी पर बि न हणंदो आहे? त पोइ तो हीअ हेॾी वॾी जुरत कीअं कही? रावल खान, तुंहिंजे ज़ुल्म जी दुनिया इजो ख़तम थियण वारी आहे। तूं मूंखे छॾे ॾिस त तोखे ख़बर पए तो हिते कहिड़ो ऋण ॿारियो आहे ऐं उनजो अंजाम छा थींदो। अच्छा, त तूं मूंखे अंजाम ते पुॼाईंदे? तूं अंजाम ते त तोखे मुंहिंजो रब पुॼाईंदो, छाकाणि जो हू वाहिदुल कार आहे। अड़े ख़ुदा खां डिॼ मता का आ ग़रीबी, तो ते केर ख़ुदाई थी न किरे। हाणे पंहिंजो खुतबो बंदि कर ऐं सिधो सिधो ॿुधाए त तूं केरु आहीं ऐं कंहिंजे लाइ कमु थो करीं? आउं हिकु मामूली इंसान आहियां ऐं ग़रीब माण्हुनि जे
ॾुखनि खे पंहिंजे कलम सां ज़बान ॾियण में जो कमु आहे। अच्छा अच्छा, त तूं साफ़ ई आहीं। हिकिड़ो त असां अवाम अची फाथा आहियूं। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे मथे में न लॻ, बाक़ी ॿियनि जियां वॾे नंढे ॾींहं ते 5 रुपया वठी वेंदो कर। रावल खान, थुकां थो तुंहिंजे 5 रुपयनि ते। खामोश शेरा, वठी वञी सम्झाइसि। जेकॾहिं ॻाल्हि टूल में न अचेसि न त उॾाए छॾीसि। ले फिटी बाबले मञोसी शेरो वाके शीं आहे शीं, रुगो रसो झलियोसि मता सभु माण्हू खाई चट न करे। हा कमदार, हाणे असांजे ख़िलाफ़ कंहिंखे बि वात खोलण जी ज़रूरत न थी ऐं माण्हू सचल जे अंजाम मां इबरत पराईंदा इबरत। अरे पर वॾा, मूंखे त इहो खून तुंहिंजी ॻिचीअ में पवंदे नज़र पियो अचे। तुंहिंजो दिमाग़ त सही आहे ख़ुदा न। अरे पर दरवेश ख़ुदा जा, तव्हां सचल खे मारण में एॾी जल्दी छो कई? साईं, अञा कल्ह तव्हां हुननि सां मोहमारी कई ऐं अॼु वरी माण्हू ख़तम। त पोइ छा थी पियो? पिड़ीअ ते पलांद करे सदन ॿाहूं कटियो ॿाहूं। हा, पर साईं तोदे सूबेदार साहब वटि सिधो इशारो तव्हां ॾांहुं कयो आहे, तव्हां ॾांहुं। ले फिटी भोतारे मरी असी क़ुरान। छा मतिलबु? मतलब खे छॾियो साईं, बाक़ी तव्हां सभु उहे निशान ड्राए ख़तम करियो जंहिंमां सचल जो खून नज़र अचे थो। चङो साईं, आऊं हलां थो, बाक़ी सुभाणे मूं ते मयार न कजो। सचल जे तॾे ते न वञणु घुरिजे। छो न वञा जवार खान? छा सोढो हुन ॻाल्हि जी ज़मानत ॾिए थो त हुते उन्हनि तव्हां सां कुझु कयो त हुनजो ज़िम्मेवार सोढो ई रहंदो? छो ग़लति कंदा हो? मूं वटि तुंहिंजे छो जो जवाबु कोन्हे। अॻु बि अदा जी बेइज़ती ठही ऐं तव्हां वात चबे ईअं हलिया आया। तूं त ॿार ई ॿार जवार खान। कॾहिं चुप रहण बि माण्हू जे भले में हूंदो आहे। अचो सोडा। गिदड़ ई दुश्मन जे साम्हूं चुप रहंदा आहिनि।